बीबी इए यतीम न थे जी हुसैन जे सीने जो तावीज़ साइण सकीना थी। अल्लामा तकिए बाजे जन चवन था त साईं था के पुछा कई मजलिस हुसैन चवन था त जडे मजलिस हुसैन में वने न चौ त मां करबला था वञा। साईं का पूछा कयो साईं जडे करबला जो वञो खबर कीअं पे ज़ियारत कबूल थी जाना। साईं जन चवन था अखियुनि में गोड़ा अची वञनी समझी वञजा तू पाण न शबीर घुरायो अज को मन लाला के बे गम में न रवा रही। साईं सकीना सलामुल्लाह अलैहा मां सोचा तो साईं जा दुख पड़ा तो केड़ा पड़ा। मां ता का तो पूछा जवार मुश्ताक साईं जी उम्र 4 साल हुजे दुखन जा अंबार हुजे। मां रिवायत पढ़िया करबला का शाम ताई जेके गुस्सो अचिया मारे साईं सकीना किया या ज़हरा जेके गुस्सो अचे हा मारे साइण खे। मां रिवायत अञा अॻिते पढ़ा तो रण वारो के इए न लिखियो आ त हेतिरियूं चमाटूं के इए न लिखियो आ त 5 10 40 न रिवायत दसे दी पई त साइण खे ओतरी देर मारींदा हा जेसी ताईं ज़ालिम थकबा न हा। रण वारो जड़े मंजिले नसीब आइन ते काफिलो पहुतो न रण वारो मंजिले नसीब आइन ते जड़े काफिलो पहुतो हुरमला जड़े ताज़िया न खणी घोड़े जे मुंह के हयो न शिमर कमीनो खुदा लानत करे। शिमर चे तो हुरमला ही जानवर आ हिन जे मुंह ते धक न हणो अल्लाह जो जिक्र कंदो आ रजरुनी साइण सकीना रोई करे जदी सजाद भा हिन के चो जिथे वणे मारे मुंह ते न मारे ओ सजाद एतरो मारी दो आयो मुझी नजर खत्म थी भैया अजरकुम अल्लाह के बेगम में न रवा रही। इब्ने मंजर मदाइनी पूछे तो मौला बीमारी केड़ी थई। मौला जन फरमाइन था भेण सकीना जे सवालन बीमार कयो। मौला भेड़ियों तो असा भी सवाल कंदियूं हन सवालन में का ॾाढी चिट्टी थी दिया। मौला झोल झले करे चयो दुआ घुरशल ॾुखे वेले भेण सवाल न करे या ज़हरा शल ॾुखे वेले भेण सवाल न करई ओ जे सवाल करई त भाव मजबूर न हुजे अजरकुम अल्लाह। मौला केड़ा सवाल कंदी हव। मौला जन फरमाइन था मोमिना न पुछ न तू रो न सजाद खे रोवार। मौला उहो पर दसिया जे पहर में तुझी रत वधी मौला छा घोटन जे लहण जो दुख हुई। मौला जन फरमाइन था न मौला ये न चयो न घोटन जे लहण जो दुख बुधाई